नमस्ते, मां अंजलि अवां सभिनी जो सिंधी जायके में स्वागत थी कयां। अचो त अची सिंधी जायके जो मज़ो वठूं। अॼु मां तव्हांखे छा सेखारियां? कुछ त नओं सेखारियां। सोचां पई छा सेखारियां। मम्मी आज मूंखे केक खाइण जी दिल आहे। प्लीज आज मूंखे केक ठाहे देना। एॾो जल्दी केक कीअं ठहंदो? प्लीज मम्मी ठाहे देना मूंखे केक पर 10 मिनट में। हाँ मम्मी ठीक आहे। अॼु मूंखे सेखारण जी रेसिपी मिली वई। मां तव्हांखे अॼु केक सेखारींदसि। केक पर कहिड़ो? जेको झटपट ठहे, घर में उपलब्ध शयूं हुजनि, जेके हुजनि उन मां ई ठहंदो। बिस्किट त अॼुकल्ह पिया ई हूंदा आहिनि। त ठीकु आहे, मां तव्हांखे पार्ले जी जो केक ठाहिण सेखारियां थी पई। चॉकलेट पार्ले जी केक ऐं उन लाइ घुर्बल शयूं आहिनि पार्ले जी वॾो बिस्किट पीसियल, खंडु पीठल, चॉकलेट पाउडर, इनो जो 1 पैकेट, अखरोट नंढा टुकड़ा करियल, कोको पाउडर ऐं खीर। अचो त हाणे असां इन जी रीत सिखूं। पीठल पार्ले जी बिस्किटनि जो पाउडर खणो, उन में 1 खां 2 चमचा कोको पाउडर विझो, ऐं मिलायो। पार्ले जी बिस्किट जो जेॾी महिल असां पाउडर कंदासीं त ध्यानु रहे कहिड़ो बि वॾो टुकड़ो इन में बाक़ी न रहे। टोटल पाउडर हुजे, सॼो पीसजी वञे, पोइ असां इन खे कम में आणींदासीं। जीअं त तव्हां ॾिसो था हिन में हिकु बि वॾो टुकड़ो कोन आयो आहे। हाणे चॉकलेट पाउडर खणंदासीं, इहो बि 2 चमचा। खंडु 2 खां 3 चमचा। जीअं त बिस्किट पहिरियों ई मिठा हूंदा आहिनि, तंहिंजे करे खंड जी एॾी ज़रूरत न पवंदी। घुमाइण में ध्यानु रहे कि असां हिक ई तरफ़ सां सभु शयूं घुमायूं, घड़ी घड़ी हेॾां होॾां फेराइणो न आहे। चॉकलेट जो स्वादु वधीक खपे त कोको पाउडर ऐं चॉकलेट पाउडर वधीक विझी सघो था पिया। हाणे अखरोट जा टुकराटा विझंदासीं ऐं मिलाईंदासीं। अखरोटनि जी जॻह ते तव्हां टूटी फ्रूटी बि विझी सघो था। खीर विझी हिन जो पेस्ट ठाहींदासीं। न एॾो घाटो ठाहिणो आहे, न सफ़ा पतलो। ऐं हिक ई दिशा में घुमाइणो आहे। हिक पैकेट पार्ले जी बिस्किटनि में 10 रुपए जेको ईंदो आहे पैकेट, उन में हिक पैकेट में 1 खां 1.5 कोप खीर खपंदो आहे। हाणे जीअं त असां खीर विझी पेस्ट ठाहे छॾी आहे, तव्हां ॾिसी सघंदा त पेस्ट न एॾी घाटी आहे न फुल सनी। मथां खां ईअं किरायो त बूंद वांगुरु किरे, एतिरी असांखे पतली करणी आहे। हाणे पछाड़ीअ जो असां इनो जो पैकेट विझंदासीं। 1 पैकेट बिस्किटनि में 1 पैकेट इनो विझी हिक ई दिशा में घुमाइणो आहे। इहो पक यादि रखिजो, केक में जंहिं दिशा में तव्हां पहिरियों खां घुमाइण शुरू कयो आहे त पछाड़ीअ ताईं उन ई दिशा में घुमाईंदा त केक ॾाढो सॉफ्ट बीहंदव ऐं फुंडजंदव बि सुठो। पर अगरि जे हिकु दफ़ो बि तव्हां डायरेक्शन ऊंधी खयव त केक वियो। जीअं त इनो विधो, इनो विझण सां फुंडजी वेंदी ऐं हिक ई डायरेक्शन में 1 खां 2 मिंट घुमाईंदो अचणो आहे
जीअं इनो चङी तरह सॼे पेस्ट में मिली वञे। हूअं त असां हिक ॿिए बासण में सॼो पेस्ट ठाहियूं हा ऐं माइक्रोवेव जे में पेस्ट लाहे करे असां केक पचाइण रखूं हा, पर असां पहिरियों खां ई माइक्रोवेव जो ई बासण इस्तेमालु वेठा कयूं त उन में ई तव्हां सिधो पचण रखी सॼो त को वांदो न आहे। हाणे पासनि खां सॼी पेस्ट लाहे विच में आणींदासीं। अगरि विच में असां खॾ वांगुरु ईअं पूरे केक ठाहींदा आहियूं त केक सुठो फुंडजंदो आहे। हाणे मां हे केक माइक्रोवेव में रखां थी। माइक्रोवेव में अगरि माइक्रोवेव आहे त हाई टेम्परेचर ते वधीक में वधीक टेम्परेचर हूंदो आहे 600 या 800 ते रखो त 7 मिंटनि में तव्हांजो केक तयारु आहे। पर अगरि जे तव्हांखे माइक्रोवेव न आहे, ओवन आहे सादो, त सादे ओवन में 200 डिग्रीअ ते 10 खां 15 मिंटनि में तव्हांजो हे केक तयारु थी वेंदो। हे असांजो केक हाणे तयारु थी वियो। मां ओवन मां कढियो आहे। इनखे 10-15 मिंट रखी थधो करे पोइ ई प्लेट में लाहिणो आहे। जीअं त मां कढी करे 10 मिंट लाइ रखियो आहे। हाणे असां इनखे आस्ते सां ऊंधो कंदासीं। ॾिसो थी वियो न झटपट घर जो मम्मी पाले मम्मी जो केक। केक तयार थी वियो। ओ यो थी वियो पुट। हाणे खाई ॿुधाए कीअं ठहियो आहे। ऐं ॾिसो ये छुरी सॼी साफ़ असां हिन केक जे विचो विच विझंदासीं। उअं ई जो उअं ई कुझु लॻे बिना ॿाहिरि निकिती त सम्झो केक तयारु आहे। पर थोरो अटो अगरि चोटियल हुजे त माना उनखे वरी पचाइणो पवंदो। पर असां वरी था विझी ॾिसो केक तयारु आहे। खाई ॿुधाए कीअं ठहियो आहे। मम्मी ये तो जाम सुठो था। बाजारी केक खा भी तो है मम्मा। तुझे हाथ में तो जादू थे।